तव्हांजा मुंहिंजो नालो अली नवाज़ काके पोटो, मुंहिंजो हिते डेयरी फार्म आहे। पहिरीं ॻाल्हि त तव्हांजा लख लाइक महिरबानी जो हीउ चैनल आयो आहे जंहिं असांखां इहो अचे डिटेल्स वरितानि त का असांजी तकलीफ़ बि का आहे। हिन बीमारी खे तक़रीबन 3 महीनो हले पियो ऐं हीअ बीमारी जी शुरूआति जेका आहे उहा जानवर खे ॻोढ़हा थियनि था नंढा सॼे स्किन ते। उन स्किन ते ॻोढ़नि थियण खां पोइ 2, 3, 4 ॾींहं या 5 ॾींहं जे टेन्यूअर खां पोइ उहे ॻोढ़हा फाटनि था। उन्हनि फाटण खां पोइ उन सॼी स्किन में पीप थिए थो। पीप खां पोइ सॼो पॉइज़न थी थो वञे उनजे स्किन में ऐं पोइ जानवर मरी थो वञे। हिते तक़रीबन असांजे पसगिरदाई में मुंहिंजे सम्झ में त हज़ारें जानवर मुआ आहिनि ऐं इहा बीमारी सिर्फ़ु गऊं में आहे, मेंह में न। असांजो माल गऊं ऐं मेंहूं ॿई जॉइंट आहिनि, गॾु आहिनि, पर कंहिं बि मेंह जे जानवर खे इहा बीमारी न थी आहे, सिर्फ़ु गऊं खे थी आहे। 3 महीननि खां माना लाइव स्टॉक जेको आहे खातो असांजो या सिंध गवर्नमेंट या वफ़ाक़ कंहिं बि जेको आहे, हालांकि असांजी मेमण ॻोठ में सरकारी हॉस्पिटल बि आहे, बेसिक यूनिट बि आहे हेल्थ जो, पर कंहिं बि सार संभाल न लथी आहे। ऐं पहिरियां ई जेको आहे सो डेयरी फार्मर जा तक़रीबन हज़ारें जानवर मरी चुका आहिनि, जॾहिं त महांगाई जे करे पहिरियां ई जेको आहे बिज़नेस आहे उहो लॉस में पियो वञे, डेयरी वारो बचाए न पियो सघे। पर हिन बीमारीअ तबाही करे छॾी आहे ऐं हिन टाइम ताईं का बि सरकारी सतह ते का वैक्सीन न आई आहे जंहिंमें को डिफेंस थी सघे। हीअ जेका आहे वैक्सीन हीअ असां प्राइवेट वरितूं था 32,000। हिकिड़ी वैक्सीन आहे जेका 100 जानवरनि जी आहे, 59,000 में मिली आहे, उहा 100 जानवरनि खे लॻे थी। हिन में बीमारी में अक्सर जेको थिए थो टेम्परेचर हाई थिए थो। असां त इहे जेके देसी नुस्ख़ा हुया ब्रोफेन सीरप या ही वैक्सीन जेका आहे तव्हां ॾिसो, हीअ ॿी हिकिड़ी वैक्सीन आहे जेका 59-60,000 में मिले थी, जेका असां 5 पैसनि ते वरिती जानवरनि खे हई आहे, पर को ख़ासि फ़र्क़ु कोन्हे। जंहिंखे बीमारी ज़्यादा पकड़ियो आहे उहो जानवर बची नथो सघे, पर मेजॉरिटी जानवरनि जी उहे बची न सघिया आहिनि, उहे एक्सपायर थी विया आहिनि। सो असां तव्हांजे चैनल जा शुक्रगुज़ार आहियूं जो तव्हां भई को बि फ़र्क़ु न थियो आहे। हा जिथां गुज़री वई आहे जानवर मुतासिर थिया आहिनि, ट्रीटमेंट हले पई, ॿिए वाड़े में आहे। हाणे बि तव्हांखे मां अहिड़ा 10-50 वाड़ा ॾेखारियां जिते बीमारी जेको हले पियो त खीर जानवरनि जो उहो न खाइणु घुरिजे या उहो खीर जेको आहे सो उन मां बीमारियूं थियनि थियूं, अहिड़ी का ॻाल्हि कान्हे। पहिरीं ॻाल्हि त हीअ गऊं खे थिए थी ऐं बीमार थियण सां ई जानवर मां खीर ख़तमु थी थो वञे, बिल्कुलु ख़तमु थी थो वञे। उहो खीर यूज़ में अचे ई कोन थो त कीअं माण्हुनि ताईं वेंदो या बीमारी थींदी। इन ॻाल्हि में थण उन जा सॼा सुकी वेंदा ऐं खीर ख़तमु थी वेंदो आहे। ऐं हाणे बि असांजे जानवर में मुंहिंजा ख़ुदि 2 जानवर आहे जेके असां सेपरेट, बीमार जेको थींदो आहे असां उनखे जुदा करे रखंदा आहियूं। उहो माल खां हूंदो ई जानवर जुदा आहे, हुनजो खीर हूंदो ई न आहे जो कढी असां हुन में टप में या जेको आहे सो गॾियल खीर ॾियूं, अहिड़ी का बि ॻाल्हि कान्हे। उहो जानवर सेपरेट असां करे छॾींदा आहियूं जेको बीमार थींदो आहे। पहिरीं ॻाल्हि त हुन में खीर बीमार थियण सां थींदो ई कोन्हे, हुन जानवर में ई साह न रहंदो आहे त उहो खीर किथां ॾींदो। हू ख़ुदि शिदत हुनखे हुकूमत खां असांजी सिंध गवर्नमेंट खां स्पेशली, छो त वफ़ाक़ त हूअं ई जी नज़र ई कान्हे, पर स्पेशली सिंध गवर्नमेंट खां असां चऊं था त लाइव स्टॉक खातो जेको आहे उनखे जेको आहे सो हू जेको आहे सो रनिंग में आणीनि ऐं स्पेशली जेका कराची जा एरियाज़ आहिनि। हाणे त सॼी सिंध में आहे जेको आहे सो बीमारी थी वई आहे, पर कराची में घणो नुक़सानु असांजो थी चुको आहे। स्पेशली टीमूं जोड़ीनि जीअं उहे डेयरी फार्मनि ते अचनि, बीमारी जी चकास कनि, ॾिसनि त बीमारी आहे वायरस कहिड़ो आहे त जीअं उन्हनि जो तुर्त इलाजु थी सघे ऐं वधीक जेको डेयरी फार्म वारा नुक़सान खां बची सघनि।